अस्सलाम वालेकुम दोस्तों जी त मां आहियां तव्हांजो पंहिंजो इमाम दिन आरबानी तवीनी दरिया मुंहिंजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमाम दिन सिंधी जी दोस्तों जी त अचो नओं ताज़ो व्लॉग स्टार्ट कयो आहे पंहिंजी फील्ड खां ई पंहिंजी फील्ड में मौजूदु आहियूं सेम टू सेम फिर ट्यूबवेल ते पाण मौजूदु आहियूं हीअ ट्यूबवेल हली रही आहे साम्हूं ऑपरेटर जी खट पई आहे जिते असां कब्ज़ो करे वेठा आहियूं जेसिताणी उहो अचे तेसिताणी असां कब्ज़ो कयो शायदि वियो आहे सुबुह जे नाश्ते वास्ते जे हिसाब किताब सां ऐं अॼु जेको आहे त असां यूरिया वग़ैरह इस्तेमालु कंदासीं हिकु ॿी इंजण बि फारुक थी चुकी आहे उन जी बि चाल ठाहिणी आहे असांखे 5-6 एकड़ जी ऐं हिनखे 4-5 एकड़ जी चाल ॾियणी आहे ऐं खाद वग़ैरह हिते थी सघे आहे त उनजा व्यू बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं ऐं कमेंट्स बॉक्स में तव्हां दोस्त राय बि पंहिंजी लाज़मी ॾियो ऐं अॼु जो जेको व्लॉग आहे तमामु मज़ेदार व्लॉग थियण वारो आहे ऐं पहिरियों माशाल्लाह तव्हांखे मां ख़ुदा जी कुदरत जी नेमत जो दीदार करायां पियो उमेदु आहे त इहो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जीअं अॼु नओं ताज़ो कमुकारु थिए त तव्हां दोस्तनि सां हाज़िर कयूं था लाज़मी अॼु हवा वग़ैरह बि तेज़ आहे पर कोशिशि करे मां जेको आहे त व्लॉग तयारु कयां पियो ऐं उमेदु आहे त अॼु व्लॉग बि तव्हांखे पसंदि ईंदो ऐं जीअं को नओं ताज़ो कमुकारु थिए त तव्हांखे ॾेखारियूं था फ़िलहालु बेलदार वग़ैरह जी कॉल अचे थी मां उनखां पुछां मुंहिंजो छा इशू आहे छा मसइलो आहे ऐं थोरा घणा तव्हां जेको आहे इंजन जा व्यू चेक कयो पाणी जा व्यू चेक कयो जे नओं ताज़ो कमुकारु थियो त उनजा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं चेक कयो दोस्तों ये ट्यूबवेल वग़ैरह हले पई माशाल्लाह तमामु बहितरीन अंदाज़ ऐं पाणी जो प्रेशर वग़ैरह चेक कयो दोस्तों साम्हूं बेलदार बि अचे पियो पंहिंजो पाणी वग़ैरह संभालींदो ऐं जीअं नओं ताज़ो कमुकारु थिए त तव्हां दोस्तनि शेयर लाज़मी कंदासीं माशाल्लाह फाइनली दोस्तों जेको आहे त असां वटि जेको आहे त पलेंडो बि पहुची चुको आहे उन जा व्यू तव्हांखे ॾेखारियूं था असां फ़िलहालु 6 एकड़ जेको रटून कमंदा आहे उनजी खाद ॾियूं था हिकिड़ी मशीन बंदि पई आहे उनखे चाल ठाहे ॾियूं पोइ ॿी मशीन जी बि चाल ठाहियूं था हली ऐं फ़िलहालु तव्हांखे उन मशीन बि जा व्यू ॾेखारींदो बंदि पई आहे पलेंडो अची चुको आहे उनजा व्यू तव्हांखे चेक करायूं था बेलदारनि ॿोरियूं खोले रखियूं उनजा व्यू चेक करायूं था चेक कयो दोस्तों साम्हूं जेको आहे त इंजन बंदि पई आहे तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो क्लच वरितलु अथसि पर हुन उहा हले थी और सामू पलेंडर वाली गाड़ी पहुंच चुकी है माशाल्लाह 2 बोरियूं खोलियूं जेको 2 एकड़ प्लाट आहे इन में कंप्लीट कंदी उन बाद में 4 एकड़ हे प्लाट आहे अॼु ॾींहं ताईं 2 एकड़ कंप्लीट थी छो हाणे तक़रीबन 11 टाइम थी चुको आहे त शाम ताईं हिन महिल 6 ताईं बाद में वरी जेको आहे हिन महिल ईंदासीं तक़रीबन इहो जेको आहे राति क्लियर थींदो सुबुह सवेल वारे हिन प्लाट पोएं जी ऐं पोइ हुन घर वारे अॻी साइड वारे जी खाद खणंदासीं साम्हूं पलेंडर वारो सेटिंग वग़ैरह करे पियो पलेंडर बि आहे पियो हे कलो कोई ड्राइवर आहे जे लेट करे असां आयो अॼु उन महिरबानी कई आहे कुझु टाइम सां आयो आहे 11 थी वियो आहे पर पोइ बि माना अहिड़ो ख़ासि टाइम न आंदो अथई उमेदु आहे त अॼु व्लॉग बि तव्हांखे पसंदि ईंदो एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसजो दोस्तों फ़िलहालु असांजी 6 एकड़ जूं जेके आहिनि त बोरियूं ॾियाए वठूं उन खां बाद में हलंदासीं 5 एकड़ जो प्लाट जेको आहे त उनखे बोरियूं ॾियाईंदासीं उहे थी सघे त उहे व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं फ़िलहालु असां व्लॉग खे पेंडिंग में रखूं था जी दोस्तों जी तो हाँ मां बे पोर्शन में मौजूद आया जिते मैं पहिरियों ॿुधायां तो खाद ॾियूं था हली पर खाद त असां तकड़ में ॾेई वरिती तव्हांखे वो व्लॉग में एड करे न ॾेखारे सघियासीं वो स्विंग कमंदा आहे बस असां उनखे खाद वग़ैरह ॾेई चुका आहियूं हाणे बना मशीन में घुराई आहे जेका बनो वग़ैरह कढे पई त पोइ पाणी वग़ैरह उन में हलाइणो आहे थोरा घणा तव्हांखे उन प्लाट जा व्यू चेक करायां थो खाद त अची वई आहे उन प्लाट जा व्यू तव्हांखे चेक करायां थो ऐं उनखे अलावा बनो निकिरे पियो उहो बने जा व्यू तव्हांखे लाज़मी चेक कराईंदासीं ऐं तव्हां बि पंहिंजी कमेंट्स बॉक्स में राय लाज़मी ॾियो दोस्तों चेक कयो दोस्तों बना मशीन वारो बनो जेको आहे कढे पियो पहिरियों बनो कढियो अथई 2 दफ़ा मां चयो मतिलबु भॼी पए नओं बनो आहे फ्रेश त उनखे लत ॾे लत मतिलबु त उहो टायर वग़ैरह ॾींदो साम्हूं टायर वग़ैरह ॾे पियो वरी पोइ बनो कढंदुसि ऐं हीअ खाद असां ॾेई चुका आहियूं तव्हांखे नज़र ती हूंदी नॉर्मल असल में थोड़ी स्पीड में ॾियण जेको आहे त गाॾी हलाई आहे इन जे करे जेको आहे त नॉर्मल तव्हांखे नज़रे पई कुझु लही बि वई आहे विथिन में हे कुझु साम्हूं ज़्यादा नज़रे पई आहे तव्हां चेक कयो अञा चकूं हल्का हल्का निकिरनि पिया इंशाल्लाह जेको आहे त भरपूर ग्रीन थींदो थोरो हल्को आहे प्लाट पर इंशाल्लाह थींदो हे ॾिसो हेठियों जेको आहे टाइट आहे मथियों थोरो हल्को आहे खाद बि ॾिनी आहे इंशाल्लाह गर्माश हिन निकिरंदी पोइ जेको आहे त हे सुठो थींदो ऐं हिन जा व्यू पोइ तव्हांखे ॾेखारींदा इंशाल्लाह सुठे थियण खां बाद में साम्हूं बना मशीन वारो बनो वग़ैरह कढे पियो
दोस्तों अॼु जेको फील्ड जो कमकार आहे उहो साॻियो ई कमकार आहे। फ़िलहाल असां जेको आहे हफ़्तो ॾेढ जेको आहे असां सिर्फ़ु जेको आहे त यूरिया इस्तेमालु कंदासीं पिया, इरीगेशन हलाईंदासीं पिया, उहे ई तव्हांखे ॾेखारींदासीं पिया। जे नओं ताज़ो कमकार थींदो पियो, नई तरीक़ा ईंदी पई शइ, त उहा बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं पिया। ऐं तव्हां बि थोरी असांखे राय वग़ैरह ॾियो त असांखे बि थोरी ख़बर पए दोस्तों। दोस्तों असां यूरिया वग़ैरह ॾेई करे माशाल्लाह हाणे फ़ारुक़ थी चुका आहियूं। अञा हवा बि हल्की हल्की हले पई, पर वॾी कोशिशि खां बाद में असां फ़ारुक़ थिया। तक़रीबन 4:30 टाइम थी चुको आहे। ऐं उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो। जंहिं अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो, हाणे जो हाणे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जी घंटी वॼायो ऐं मुंहिंजी सपोर्ट कयो। तव्हां सिंधी भाउर मुंहिंजी सपोर्ट कंदो त इंशाल्लाह अॻियां तव्हांजे ई दम ते असां वधंदासीं। तव्हां मूंखे कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय लाज़मी ॾियो त मुंहिंजा व्लॉग तव्हां कीअं लॻनि था। नथा वणनि उहा राय ॾियो, वणनि था उहा राय ॾियो। राय पंहिंजी लाज़मी ॾियो त असांखे बि ख़बर पए त कंहिं दोस्तनि व्लॉग ॾिठो आहे, कंहिं न ॾिठो आहे। असां महिनत करे तव्हां सिंधी भाउरनि लाइ व्लॉग तयारु कयूं था, त तव्हां उहो ज़रूरु कमेंट्स बॉक्स में असांखे ॿुधायो। का नई ॼाण बि आनियूं था, का पुराणी ॼाण बि ॿुधायूं था तव्हांखे। जे पसंदि अचे थी त उहो ॿुधायो, नथी अचे ॿुधायो। असां वॾी महिनत करे हिकिड़ी जिदोजहद करे तव्हांजे लाइ का शइ हाज़िर कयूं पिया। इन जे करे महिरबानी करे जेतिरो थी सघे वधि खां वधि सपोर्ट कयो, असांखे लाइक कयो, फॉलो कयो। ऐं अॼु जो व्लॉग ख़ासि न हुयो, बसि थोरी घणी यूरिया वग़ैरह हली पई, इरीगेशन वग़ैरह फील्ड जो कमु आहे बसि। छो तक़रीबन फील्ड जो ई वर्क हूंदो आहे, मां तव्हांखे फील्ड जो वर्क ॾेखारींदो रहंदो आहियां। ऐं उमेदु आहे त इहो बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो फील्ड वर्क। ऐं कॾहिं ॿाहिरि हलंदासीं त उतां जो बि तव्हांखे लाज़मी कॾहिं व्यू चेक कराईंदासीं। कॾहिं कॾहिं हलंदा आहियूं त तव्हां दोस्तनि सां शेयर कंदा आहियूं। ऐं उमेदु आहे त अॼु जो बि व्लॉग तव्हांखे पसंदि आयो। ऐं अॼु जो जेको व्लॉग आहे उहो असां कंदासीं हिते एंड। इंशाल्लाह सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां दोस्तनि सां हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।